बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाव बाझब ओॼाई मङा, जेॾो तुंहिंजो नाव बाझब ओॼाई मङा, रिय थंभे रिय थूणीअ तूं छपर तूं छांव, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभ के। सभिनी ॾिसंदड़नि खे हिन ख़ुशियुनि जे लम्हनि में मुर्तज़ा मजबूर तरफ़ां सिक भरियो सलाम। दुआ आहे त वादीअ मेहराण जा जिते जिते रंग आहिनि उन्हनि रंगनि खे ॾिसी करे अमां सभु जेतिरो ख़ुशि आहियो ओतिरा असां बि ख़ुशि आहियूं। ऐं पूरी जेका आहे सिंधी मीडिया आहे उन जेके रंग रचाया आहिनि यकीननि केटी बंदर खां कारूंझर ताईं, कश्मोर खां कलाची ताईं, इहे सभु रंग अव्हां जे लाइ आहिनि। जे हिन वञूं था मिठड़ी सिंधड़ीअ जी ॻाल्हि कयूं था, थर हुजे बर हुजे, जीअं थर बर वसी पियो आहे ईअं ख़ुशियुनि जा रंग बि निखरी पिया आहिनि। इहे ख़ुशियुनि जा रंग खणी अॼु हीअ स्पेशल जेका रिहाण आहे, छंछर जो ॾींहुं आहे पर हीअ सकाफ़त जा रंग लॻा पिया आहिनि। हर घर में ख़ुशियूं आहिनि, हर अङण ते। ऐं असांजी जेका सिंधी मीडिया उन्हनि सभिनी चैनल्स ते जेके सुबुह जा रंग आहिनि उते सभु दोस्त बि महकी ऐं बहकी पिया आहिनि। उहे इन जे करे महकी ऐं बहकी पिया आहिनि जो अव्हां जूं ख़ुशियूं ॾिसंदे जॾहिं टीवी स्क्रीन ते ॾिसूं था, ख़बरुनि में जेके ॾिसूं था, जेके सभु नुमाइंदा आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि एतिरियूं त कोशिशूं करे मारवाड़नि ऐं झांगीड़ियनि खे सहेड़े, उन्हनि जे ख़ुशियुनि खे सहेड़े करे मुंहंनि जे दड़े खां वठी मुर्शिद लतीफ़ ताईं सचल खां वठी ऐं सामीअ तो इहे जेके रंग आहिनि सिंधुअ जा उहे रंग निखरी पिया आहिनि। इन निखरण सां गॾोगॾु अॼु जेका हीअ रिहाण हूंदी हिन में सुहिणा महिमान गॾु आहिनि। सिंध जो उहो रंग गॾु आहे जंहिंखे असां ॿुधी करे पंहिंजे ख़ुशियुनि में शामिलु करे झूमी पवंदा आहियूं, जमालो ॻाईंदा आहियूं, लोकगीत उन में असां ॿुधंदा आहियूं। ऐं वरी जॾहिं नगारो वॼंदो आहे त उन में बि जॾहिं उहो साज़ शामिलु थींदो आहे त असां बेख़ुदीअ में झूमी पवंदा आहियूं ऐं जीजल सिंध लाइ दुआऊं बि ॾींदा आहियूं। ऐं हर अङण ते, हर भिटाई जो अङण हुजे, कलंदर लाल शहबाज़ जो अङण हुजे, सचल हुजे, सामी हुजे, हर जाइ ते इहे रंग तव्हांखे नज़र ईंदा आहिनि। उन सां गॾोगॾु भिटाई साईं जो पारखू ऐं भिटाई साईं सां मुहबत करण वारा, सॼी सिंध सां मुहबत करण वारा, उन्हनि में मूं सां गॾु, उन्हनि मां बि महिमान मूं सां गॾु आहिनि ऐं नौजवान बि गॾु आहिनि जेके पंहिंजे सिंध मां विलायत वञी तइलीम पिराइनि था। त तइलीम खे अॻिते खणी हलणु इहो असांजो हिकिड़ो ज़ेवर बि आहे, त उन ते बि ज़रूरु कचहरी कंदासीं। ऐं उन सां गॾोगॾु वरी जीअं असां रिहाण कयूं था त असां पंहिंजे महिमाननि खे इहो ॿुधायूं था त अॼोकी जेका हीअ रिहाण आहे उन में शामिलु थियण लाइ तव्हां फ़ोन कॉल बि करे सघो था। महिराण टीवीअ जो नंबर जेको हीउ सुबुह वारो अव्हांखे हर पल यादि हूंदो आहे, तव्हां शामिलु थी सघो था। महिमान ॾे हलूं था। सभ खां पहिरियां मुंहिंजो सुहिणो महिमान बांह ॿेली ऐं महिराण टीवीअ जे सथ में उअं ई शामिलु हूंदा आहिनि साईं सलीम भुट्टो लतीफ़ सर। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़, ख़ुशि आहियो, चङा भला, बहारियूं, हिकु सिंध हिकु सकाफ़त, सभु हिकायूं अॼु बसि हिकायूं। ऐं बालक जो बि वॾो हिसो आहे। यकीन ॼाणो त असां त हिते वेठा आहियूं, सॼी सिंध खे ॾिसूं था त स्कूल हुजनि, उन्हनि उस्तादनि खे बि सलाम आहे, उन्हनि वालदेन खे बि सलाम आहे जेके ॿारनि खे, बालक खे एॾो सुहिणो सिंगार करे, न्याणी हुजे या पुटड़ो हुजे, उनखे किताबड़ा ॾेई ऐं सिंध जो गज पाराए, टोपी अजरक पाराए उहा अमड़ बि मोकिले थी, उन अमड़ खे बि मुंहिंजो सलाम, उन भेण खे बि सलाम जेको सिंगारे करे इन्हनि बालकनि खे ख़ुशीअ ॾांहुं शामिलु करे विख वधाइनि था त असांजे सुवारी सिंधड़ीअ जी ख़ुशबू हर जाइ महकी पवे, बहकी पए। त नरड़ी समक बि गॾु आहे असां सां। नरड़ी समक स्कूल त पढ़े थी पर मुर्शिद लतीफ़ जा बेत बि पढ़े थी। सिंध में अहिड़ा नाव बि आहिनि जेके असां पंहिंजनि पुटड़नि ते, असां पंहिंजनि भाइरनि ते रखंदा आहियूं। सर्वेच बि मूंसां गॾु आहे। सर्वेच विलायत में पढ़े बि थो, लतीफ़ साईं सां मुहबत बि करे थो ऐं नौजवाननि खे हिमथाए थो त इल्मु पिरायूं, अहिड़ो इल्मु पिरायूं जो असांजो इल्मु ऐं दुनिया जो इल्मु ॻंढियल हुजे त पोइ उन मां हिकिड़ो ख़ूबसूरत गुलदस्तो, ख़ूबसूरत उस्ताद ठही पए, ख़ूबसूरत इंजीनियर ठही पए, ख़ूबसूरत शाइर, अदीब, लेखक ठही पए। सर्वे चवांखे भली का ख़ुशि आहियो, चङा भला। हिन पासे वेंदुसि त असांजा खोड़ सारा अहिड़ा प्रोग्राम थिया आहिनि, कांबी हुजे, पोइ मल्हो हुजे या सुघड़ हुजे उते। सो हाणे हेॾां जानी फ़क़ीर वेठो आहे, जानी फ़क़ीर अॼु पंहिंजे पुटड़े सां गॾु वेठो आहे। जानी फ़क़ीर ख़ुशि, चङो भलो? उस्तादनि जूं दुआऊं, जहिड़ो बि हाल आहे तव्हांजे सॾ ते, सिंध जे सॾ ते अची पहुता आहियूं। हाय हाय, हिकु सिंध साईं, हिकु सकाफ़त। बिल्कुलु साईं, को शक कोन्हे हिन में। ऐं हेॾां वरी असांजा एॾा सुहिणा दोस्त वेठा आहिनि, बाबर जमाली साहिबु, पाण लेखक बि, सुघड़ बि, कचहरी जा बि कोॾिया,
साईं ख़ुशि आहियो चङा भला बहारियूं हिकु सिंध हिकु सकाफ़त गली गली में ॻोठ ॻोठ में शहर शहर में अॼु ख़ुशियूं आहिनि। हाय हाय पर मूंखे वरी हिकिड़ो ॿियो बि रंग ॾाढो सिंध जे माण्हुनि जो ख़ासि करे वणंदो आहे, उहो उन रंग में तव्हां बि आहियो। उहो सिंध जो माण्हू हिन करे जो टोपी माना ख़ुशीअ में पाईंदो आहे न, पोइ उनखे सेड़ो संदो टोपीअ जो रखंदो ई कोन्हे को उनजी माना इहा टोर हूंदी आहे जेका असां चवंदा आहियूं। क़िस्मत सां ॾियारनि ते पाईंदा आहियूं। ऐं तव्हां थर जो एॾो खेस पातो, थर जी लोई पाती आहे त मारू यादि पई थी अचे मूंखे। हाय हे मारवी ससु इहे सभु जेके आहिनि इहे सभु ख़ुशी। ऐं ख़ुशी हिन जी ॻाल्हि जी आहे त मुर्शिद लतीफ़ जॾहिं दुआ ॾिनी त आलम सभु आबाद करियूं, सॼे आलम में इहा ख़ुशबू वई आहे त असां सभु गॾु बि आहियूं। हेॾां वरी अमजद फ़क़ीर पाण गायक बि त आहे, पर हाणे उनजा सभु वाले साहब ऐं ॿाहिरि सभु उन सां गॾु हे वाजे में शुरू आहिनि। त मूं ॻाल्हि शुरूअ में शरनाए जी कई त हीअ जेका शरनाए आहे दोहल जेको आहे, ऐं हींअर जेको हीअ रंग वॼाईंदा, धमाल बि वॼाईंदा, जीए लतीफ़ बि वॼाईंदा, सिंध जा रंग बि वॼाईंदा, त इहे सभु रंग अव्हां जे नाम बि महिराण टीवी कंदी। ऐं उन सथ जे नाम जेका सिंधी मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ऐं जेके सहाफ़ी आहिनि तोड़े सोशल मीडिया जा दोस्त आहिनि, उन्हनि सभिनी जे नाम, उन अमर जे नाम जिन असांखे पाले वॾो कयो, असांखे सुती जीजल जी ॾिनऊं, लोली बि जीजल ई ॾिनी, त उन लोलीअ खे असां कीअं था निभायूं। सो इहे रंग जरकी ऐं बाक़ी पवंदा। शुरूआत कयूं था, पोइ धमाल बि हुजे, जीए लतीफ़ बि हुजे, हीअ सभिनी अव्हां जे नाम हुजे। जी बिस्मिल्लाह, जी बिस्मिल्लाह, जीए लतीफ़ जी।
शरनाए मां जॾहिं मुर्शिद लतीफ़ जो बेत पढ़िजे ऐं यकीन ॼाणो शरनाए ऐं पोइ वरी असांजी जेका अमड़ हूंदी आहे पुट जो काज थींदो आहे त उहो जॾहिं लाॾो ॻाईंदी आहे त उनजो उॻाट भरिजी ईंदो आहे न पोइ उन जा जेके बेसाख्ता लफ़्ज़ निकिरंदा आहिनि ममता पलटिजी पवंदी। उहा ममता उहे मन खे अंदरि खे छुही विझंदा आहिनि। खान साहिब वाह लाजवाब। वाह वाह। ॾींहं लाइ छा चवंदो त पोइ वरी चवंदा आहिनि त साहिब वठणु लाज़मी हूंदी आहे असांजी। अॼु को ॾींहुं ही 10 पिया वॼायूं हा। ख़ुशीअ जो त अॼु मेहंदी आहे काज सुभाणे आहे काज त पोइ सुभाणे माना आहे। अॼु बि ओतिरो ई माण्हू ॾिसो हिन दफ़े 5-6 साल खां पोइ हिकु शऊरी सफ़र जो जेके सो हिकिड़ी नवाण थी आहे न त अक्सर असांजे मुआशिरे में नंढा वॾा टकराव हूंदा आहिनि। हिन दफ़े सिंधी मीडिया हिकिड़ो जेको गॾियल फ़ैसिलो कयो आहे हिकु सिंध हिकु सकाफ़त ऐं हिक ॿिए जे सहकार सां गॾिजी राय सां वीचार वंड करे तंहिंखां पोइ हिकिड़ी सुरताल साम्हूं थी अचे त जेका आवाम जूं उहे शिकायतूं हूंदियूं अदा असां रहिया पिया आहियूं नंढे वॾे मामले ते त सकाफ़त पंहिंजो असरु छॾियो आहे हींअर त हिकु सिंध हिकु सकाफ़त अॼु सॼी सिंध हर मतभेद खां मथां ई हर सियासी नज़रिए खां सोच खां फ़िरके खां मथां ई थी करे हीउ अहिड़ो रंग आहे ॻूढ़ो रंग आहे ऐं एॾो सघारो रंग आहे जो उन में हिकिड़ो उहा ॻाल्हि आहे। हा सो तनी जे पाड़े पाण ईंदो बादशाह मुर्शिद लतीफ़ जो बेत बि हमेशह सचाईअ ते हूंदो आहे ऐं उहा ॻाल्हि साबियां थींदी आहे त इहा ॻाल्हि साबियां थी मोहबत हुजे रुगो बसि सचाई हुजे ॿधिजी आहे। हाणे हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था त पोइ समक नंढड़ी वेठी आहे हुन खां बेत ॿुधूं था दोस्तनि सां बि कचहरी कयूं था सजणो हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वापसि ईंदासीं त ही रंग ख़ुशीअ जा रंग ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अवां सां वंड थींदियूं। हिकु दफ़ो अव्हांखे भली कार ख़ुशियुनि जे रंगनि में ऐं ख़ुशियुनि जे रंगनि जी जीअं ॻाल्हि कईसीं त सॼी सिंध पर हिते वरी ॻाल्हि कंदा हलंदासूं त जेके असांजा रागी आहिनि या जेके असांजा ही फूक वारा जेके साज़ आहिनि इहे थोरे सुघड़नि जो बि वॾो कमाल आहे। सुघड़ बि ईअं निखरी पिया आहिनि सॼी सिंध में ऐं छो त जेके मच कचहरियूं ऐं कचहरियूं जेके थियूं आहिनि इन मां ई असांजी असुलु जेका लज़त हुई जेके हिक ॿिए जा ॾुख सूर ऐं ख़ुशियूं हिक ॿिए सां वंडबियूं। असां हाणे हिन ख़ुशियुनि में वरी फ़ोन कॉल ते बि असां ॾिसूं था कहिड़ो दोस्त गॾु आहे। हलो अस्सलाम वालेकुम। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु अदा कहिड़े शहर खां? अदा पनियाकी खां ॻाल्हायां पियो मोहम्मद सिंध खां तव्हांजो प्रोग्राम ॿुधां पियो। ॿुधो बि पिया ॾिसो पिया कीअं आहियो रिन साहिब? ख़ुशि आहियो चङा भला? बिल्कुलु अदा अहिड़ो प्रोग्राम ज़िंदगी में कॾहिं अहिड़ो प्रोग्राम थियो न आहे। बसि इहा अव्हांजी जेका ख़ुशी आहे न इहो अव्हांजे ख़ुशीअ जो इज़हार आहे त ही रंग हमेशह थींदा आहिनि पर तव्हां हुनखे जॾहिं उन अंदाज़ में ॾिसंदा आहियो त पोइ यकीन ॼाणो तव्हांजो अङण महकी ऐं बहकी पवंदो आहे। अदा मां पाण उस्ताद आहियां कॾहिं बि टोपी न लाथी पियो हुन खां मथे खां जॾहिं बि टीचर थियो टोपी मथे हूंदी आहे असां सकाफ़त खे विसारे कोन था। तव्हां उस्तादनि जो ई त कमाल आहे असां सभु हिते वेठा आहियूं। ही शऊर तव्हां उस्ताद वटां अचे थो अमड़ वटां अचे थो। अॼोके हिन प्रोग्राम हिन रिहाइण लाइ भला चंद लफ़्ज़ चवंदव त कहिड़ा चवंदव? को ॻाल्हाइण लाइ को गुंजाइश तव्हां न रखी असांजो तव्हांखे ॿुधायूं प्रोग्राम में कहिड़ी खामी आहे का बि खामी न आहे सभु जेके आहिनि सभु सुठायो तव्हां। शरनाए भला शरनाए खे अॼु ॿुधंदे सुबुह जो हिननि शरनाए वारनि लाइ छा चवंदव? हा मूंखे तव्हांजी शरनाए वारे अचे मूंखे निंड वरी वठी वई हिन में खुमार चढ़ी खुमार थी आहे ख़ुशीअ जा इहे ख़ुशीअ जा खुमार हुजनि शाल जा वेड़ा वसंदा रहनि। वॾी महिरबानी लख थोरा सही जी। ॾिसो माण्हू जॾहिं ख़ुशी में हिकिड़ो भरपूर सरशार थी वेंदो आहे न त मौसीक़ी जो असरु पंहिंजी जाइ ते आहे। वरी कैफ़ियत जॾहिं गॾिजी पए उन सतह ते ॿई ॼणा अची वञनि जेका वजदानी कैफ़ियत थी वेंदी आहे त पोइ हुन में होश न रहंदो आहे। हुन दोस्त हुनखे खणी निंड चयो पर ईअं चइजे त वजदानी कैफ़ियत में माना हुन चयो त जीअं असां मुर्शिद लतीफ़ जे अङण ते वेहंदा आहियूं त अखि बंदि करे ऐं राग ॿुधंदा आहियूं। कलंदर लाल शहबाज़ जे अङण में वेंदा आहियूं धमाल लॻंदी आहे त असां कंधु हेठि करे ऐं हुन में पोइ
बेखुदीअ में वेंदा आहियूं इहो त इहे पंजाब वादीअ जो मेहराण सफ़र जा आहे। रंग आहिनि, इहे हा। वादीअ मेहराण जा रंग आहिनि, त हिन में त इहे मोती जेके हूंदा आहिनि उहा त ख़ुशबू त ईंदी न मेहरान समक ठहे ई इन्हनि शयुनि सां थी न। हा समक समक फातिमा बेत ॿुधायो भला कीअं आहियो, ठीकु आहियो? जी बेत ॿुधायो भला। आलम सभु आबाद आबाद करी माशाल्लाह। ऐं न्याणियुनि जे वातऊं दुआ इहा हुजे लतीफ़ साईं जी त पोइ यकीनन असर कंदी उहा वरी। बेशक हा बेशक। बिल्कुलु। सर्वेज तव्हां हाणे ताज़ो ताज़ो कल्ह ई वापसि आया आहियो ॿाहिरां, त कीअं पियो लॻे? तव्हां उतां बि वेही ॾाढो लतीफ़ साईं जी ऐं सिंध जी प्रचार कंदा आहियो, हिकु सिंध हिकु सकाफ़त जी, छा चवंदो? सॼण साणी कंहिं हाणे थी विसरे, हेफ़्तनी कयो वतन जिन विसारियो। हाय हाय सिंधी जेको आहे सकाफ़त जो ॾींहुं हिते नथा मल्हायूं, पूरी दुनिया में मल्हायो थो वञे। जी हा। ऐं हिन खां अलावा ऑस्ट्रेलिया में बि असां मल्हाईंदा आहियूं। ऑस्ट्रेलिया में तव्हां मल्हाईंदा आहियो जी हमेशह? हर स्टेट में असां मल्हाईंदा आहियूं। ऐं हिन में असांजो सिडनी ऐं मेलबर्न में सुभाणे ई आहे असांजो बि। अच्छा अच्छा। ऐं ब्रिस्बेन में वरी असां अॻिले हफ़्ते हुते मल्हायूं था सकाफ़त जो ॾींहुं। उते तव्हां मल्हाईंदा हुआ, अॼु असां वटि गॾु आहियो, उते ऐं हिते में कहिड़ो सवादु तव्हांखे नज़र आयो? उते जा दोस्त कीअं हूंदा आहिनि? सिंधी जिथे बि रहंदा साॻा ई था रहनि, उहो ई मज़ो ईंदो आहे। वाह वाह। अच्छा। हा उते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं चाहींदा आहियो त बाक़ी हिते ही शयूं हुजनि त पोइ अञा वधीक असांखे उते रंग वणंदो? हुते असांखे एतिरी सिंधी ॿोली ॿुधण में न ईंदी आहे, त सभई असां मिलंदा आहियूं हुते त उहा सिंधी ॿोली असां पाण में ॻाल्हाईंदा आहियूं। ॿियो हुन शाह साहिब जो हुते माना एतिरो न थींदो आहे, हर को पंहिंजी लाइफ में बिज़ी आहे, त इहे सकाफ़त जो ॾींहुं थिए थो या अहिड़ी का गैदरिंग थींदी आहे त हुते सिंधी सकाफ़त ऐं शाह साहिब जो ज़िक्र थींदो आहे। बेत ऐं असुल ॿोलीअ खे वधाइणु जेको असां सभु चाहियूं था त असांजी ॿोली अॻियां हुजे, मुर्शिद लतीफ़ जो कलाम अॻियां हुजे, सिंध जो। अहिड़ा जानी फ़क़ीर, जानी फ़क़ीर ख़ुशि आहे चङो? भला भला इहो एॾो थकिजी पियो आहे छा भला कचे? न बा थकिजी कोन पिया आहियूं, बसि हा। उनजी ॻाल्हि वांगुरु ॿुधायोसीं दोल जा फ़क़ात वरी हा। असांखे बि सुरूर अची विया। सुरूर अची विया न? ऐं तमामु बहितरीनु दोस्त तव्हांजो वरी हिकिड़ो ॿियो बि अंदाज़ हूंदो आहे उन भला ट्रक बक पोइ काथे छॾे ऐं ईंदो पियो आहे भला तूं? बसि बाबा हाणे ट्रक बक असांखे यादि कोन आहे न। अॼु ई सम्झ माना सिंधियुनि जो ईद जो ॾींहुं आहे न, असां पंहिंजो ख़ुशी में घुमा आहियूं। अॼु केॾां विया ट्रक, केॾां विया टायर। केॾां विया ट्रक, केॾां विया टायर। टायर ॿाहिरि ईअं कढी छॾिया त को नुक़सानु त न थींदो न? न न हीअं हाणे नुक़सानु कीअं थो थिए, बीहारिया आहियूं पंप ते। पंप ते बीहारिया। सेठ चई बाबा गाॾी खे पंहिंजो भर, ऐं चयो बाबा चॾियां थो बसि ईअं माना गाॾी तुंहिंजो पंप ते। बाक़ी असांखे सिंध जो सॾु थियो आहे न, असां होॾां वञूं था बाबा, पहिरियां जीए सिंध। बाक़ी दुनियादारी आहे त जेसिताईं ज़िंदगी आहे पियो हलंदो रहंदो। जेसिताईं ज़िंदगी आहे दुनियादारी पियो हलंदो। मां हिन जी टोपी खे ॾिसां थो पियो, ॾिस सिंधी सकाफ़त हिन मौक़नि ते ॾिसो की नवाण उन में पैदा थींदी थी वञे। ऐं पहिरियों रंग आहे हिन तुंहिंजी सिंधी टोपी जो, सॼी चमके थी पई जे न। इहो ॿाहिराड़ी जा जेके नौजवान हूंदा न, ख़ासि करे इहा टोपी पाईंदा आहिनि ऐं हुननि जे पाइण जो अंदाज़ पोइ ॾिसो जीअं जलाल चांडे साहिबु पाईंदो सफ़ा अॻियां। इहो ॿिया पर उन सुघड़ औरत जो बि कमाल आहे त वक़्त सिर उन में जिदत पैदा करे थी पई, त जेके शयूं मार्केट में अचनि थियूं उते इस्तेमालु थियण में उनखे पंहिंजी सुघड़ाइप सां ॾांव सां उन्हनि खे जड़े थी, वरी नओं हिकिड़ो रंग पेश करे थी। ॿियो ख़ैरु आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो अहसान। मिड़ई सिंध जे नाम ॿ हिकिड़ा लफ़्ज़ हाणे सिंध ते छा लिखिजे, मिड़ई हिकिड़ा ॿ लफ़्ज़ जहिड़ो असांजो हाल आहे। बसि हा, जंहिंजो हाल सो पेश पिरिया नाल जी। सखी सिंध तुंहिंजी सखावत तां सदके, अमड़ सिंध तुंहिंजी सकाफ़त तां सदके। सखी सिंध तुंहिंजी सखावत तां सदके, अमड़ सिंध तुंहिंजी सकाफ़त तां सदके। ही सर सब्ज़ बनियूं ऐं मैदान तुंहिंजा, ही मस्तियूं ऐं मेला पहलवान तुंहिंजा। इन्हनि जे हुस्न ऐं शुजाअत तां सदके, अमड़ सिंध तुंहिंजी सकाफ़त तां सदके। हिते मच कचहरियूं ऐं फनकार शाइर, सॼी सिंध असांजी लखनि में आज़ाहिर। ॾियनि सुगड़ जाते गुजारत तां सदके, अमड़ सिंध तुंहिंजी सकाफ़त तां सदके। ही कींजर कारूं जर सिंधू जा निज़ारा, मोहन जे दड़े जा बि मंज़र प्यारा।
जानिब चे तुंहिंजी हिन अॾावत तां सदके अमर सिंध तुंहिंजी सकाफ़त तां सदके सखी सिंध तुंहिंजी सखावत तां सदके अमर सिंध तुंहिंजी सकाफ़त तां सदके। वाह साईं वाह, तो पंहिंजो हिसो ॾाढो सुहिणो गंढी ऐं कमाल आहे, सभिनी खे सकाफ़त ऐं मिलाए करे सकाफ़त ऐं सखावत सखा ॾिसो न कमाल जी छा ॻाल्हि लिखिजे आहे सिंध ते मिड़ई मतिलबु छा जहिड़ो लिखी असांजो छा आहे। लिखां, वाह। अऊ अबा राम बाबर जमाली साहिब वेठा। जवान साहब तव्हां छा चवंदव? तव्हां त माना इन तयारीअ में ज़ोर शोर सां ऐं वरी जॾहिं असां तव्हां जेकॾहिं जीअं जॾहिं असां तयारी पिया कयूं त चवंदा पंहिंजो पंहिंजो हिसो ॻंढणु बिल्कुलु त एॾी सकाफ़त ही ॿ शयूं इहे बि बाबर साहिब पाण सां खयूं आहे त साईं मुंहिंज जे तरफ़ां बि ही हुजनि। सजण जो कमु आहे न त काज में सकाफ़त आहे। माइक थोरो जेके क़ौमूं पंहिंजी सकाफ़त विसारे सघी हूंदियूं आहिनि उहे तबाह थी वेंदियूं आहिनि। ऐं तव्हांजी ॻाल्हि अॻिते वधाईंदो हलां त माइक थोरी मथे न करे। सिर्फ़ु ऑस्ट्रेलिया में, कैनेडा में, यूएसए में, इंग्लैंड में, दुनिया सॼी दुनिया में थिए थो। जिथे बि सिंधी वेठा आहिनि हाणे इहो ॾींहुं मल्हाइनि था। हाणे रुगो इते बि कोन था अचूं सिंधी माण्हू न, पर उहे मोहबत करण वारा बि उते गॾिजी पिया न, तॾहिं मोहबती मेड़े ॻोठ हिकिड़ो थी वियो आहे साईं। मोर थो टिलेराणा हा जॾहिं गूंजे थो इंग्लैंड में, हा। यूके में, त अंग्रेज़ झुमरियूं हिन में हिकिड़ी कुदरती हिकिड़ी कशिश आहे। कशिश आहे। होजमालो हुजे, मोर थो टुले, तव्हां हर माण्हू माना वजद में अची वेंदो आहे ऐं बसि चवंदो आहे मूंखे छॾियो, पोइ उहो अंग्रेज़ हुजे केर बि हुजे। हिन में हिकिड़ी कुदरती हिकिड़ी चाशनी आहे असांजे हिन मोहबत वारे हिन कलाम में। लतीफ़ जी धरती आहे, सदाई वसे ऐं पंहिंजो आबाद हूंदी। पोइ हिन लाइ में वरी तव्हांखे वठी था हलूं सिंध जी एॾी ॿी बि दरगाह आहे जिते असां सदाईं ॿुधो त सिंधड़ी दा शहबाज़ कलंदर सेवण दा त लतीफ़ साईं जो थी वियो त हाणे भला हलूं वरी उते त हाज़िरियूं थींदियूं रहंदियूं त पोइ सिंध ऐं यादि ॿुधायो त आउं पंहिंजे हुन ख़्याल में मस्तीअ में मस्तु हुयुसि त पर हिकिड़ी मां फ़ोन कॉल वठां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुर्तज़ा साहब, छा हाल आहे भाऊ? दुआ दुआ अल्हम्दुलिल्लाह। केरु मुंहिंजो भाउ ऐं कहिड़े शहर खां? भाऊ अलीगुल भट्टी कराची खां। असल त मां नौशहर थोरो थारू साल जो आहियां, पर हिते मूंखे 30 साल थी विया आहिनि। बिस्मिल्लाह। कीअं आहियो? तव्हांखे जस्ट अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे मुंहिंजे तरफ़ मुबारक आहे जेको शाह अब्दुल लतीफ़ जो प्रोग्राम तव्हां ऐं अदा जन जेको गॾिजी कयो आहे। जी साईं। पर मुंहिंजी जेको आहे तव्हांखे रिक्वेस्ट आहे सचल सरमस्त ऐं काफ़ी ॿिया जेके हिन असांजा छोटा छोटा जन जी माण्हुनि खे ख़बर न आहे, अगरि उन्हनि जो प्रोग्राम थी वञे त वाह वाह थी वेंदी। हीअ असां कचहरी सॼी सिंध ते सभिनी लतीफ़ साईं हुजे, सचल साईं हुजे, कलंदर लाल शहबाज़ हुजे, सामी हुजे या शाह इनायत हुजे। अदा इहो ॿियो नंढड़ी हिकिड़ी जेको असांजो सिंध कल्चर कमु थी वियो आहे साईं, उनखे तव्हां टीवी वारनि मीडिया वारनि त माशाल्लाह ॾाढो हिकिड़ो यादगार जे लाइ हिकु ॾींहुं या ॿ ॾींहं, पर तक़रीबन जेको तव्हांखे मालूम आहे त हुन सिंध जो जेको आहे सो प्रोग्राम ख़तमु जेके लेडीज़ वग़ैरह उनजी अगरि को पाए थो मज़ाक उॾाइजो वञे, इनखे अगरि अहिड़े तरीक़े सां उथारियो वञे हिन ॾींहं खां अलावा त जेको आहे माण्हुनि में शोर पैदा थिए ऐं कढ़ाई उहे गग उहे मुका इहे सभु ख़तमु थी विया आहिनि हींअर। हाणे त इहे जरकी पिया आहिनि, बहकी पिया आहिनि, हींअर त ॿीहर मां जस ॾियां थो गुलूकारनि पंहिंजनि खे जन अजरक ऐं टोपी खे जेको आहे हमेशह गॾु खयो आहे यकतारे चपड़ी वारनि। तक़रीबन जेको आहे ख़तमु थी वियो आहे। हाणे टोपी झटि सम्झो थो टोपी पाइण न साईं, हाणे सभु को ख़ुशीअ सां थो पाए। उहो दौरु वियो मिठड़ा, उहो दौरु वियो। हाणे त सभु को टोपी पाए ऐं ज़ोरीअ चवे बि थो त दादा मूंखे टोपी पाराए। सिंध जो माण्हू जेको आहे सो उहो मोहबत में तोहफ़ा जॾहिं ॾींदो आहे त पोइ अजरक बि ॾींदो आहे ऐं मथे ते टोपी बि उॾाईंदो आहे। अॼु त धारियो माण्हू घुरी थो वठे, पाण में फ़खुर महसूस थो करे। हू पंहिंजाइप ॾेखारण लाइ अजरक ऐं टोपी पाए असांखे एतबार ॾिए थो, भरोसो ॾिए थो, पाण खे जोड़े थो असां सां। अव्हां जी वॾी महिरबानी, लख कुर्ब। अव्हां शामिल थियो ऐं मोहबतूं ॾिनियूं। तव्हां जिते बि आहियो सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे, पूरी दुनिया ॾिसे थी। मां हिकिड़ी नंढड़ी ॿीहर साई वठां त पोइ वरी हलूं था धमाल जे तरफ़। साई वठूं था, साई खां पोइ वरी अव्हां सां गॾु आहियूं।
पोइ ॿीहर भलीकार मूंखे मेहरान टीवी जे अङण ते मेहरान टीवी हमेशह मां अॼु हिते हिकिड़ी इहा ॻाल्हि कंदो हलां जिते असांजी सॼी सिंधी मीडिया जो दोस्तनि ॿुधायो त कमाल आहे उते मेहरान टेलीविज़न जी हिकिड़ी ॻाल्हि इहा कंदो हलां त ख़ुशनसीब आहियूं असां मेहरान टीवी लतीफ़ साईं जे बेत खे अव्हां ताईं पुॼायो अव्हां पढ़ियो मेहरान टीवी लाॾो ॾिनो अव्हांखे सहरो ॾिनो अव्हांखे अव्हां उनखे एॾो हीअं सां हंडायो जो शादियुनि मुरादियुनि में इहे गीच ज़ाहिर थी पिया चवंदा आहिनि त तव्हां को बि कमु करे वञो उहो कॾहिं कॾहिं तारीख़ बणिजी वेंदो आहे तव्हांजो जेको कमु हूंदो आहे उहो ज़ाहिर हूंदो आहे तव्हां हिकिड़ो दग वठंदा आहियो रस्तो वठंदा आहियो के माण्हू चवंदा आहिनि न इहो कमु नथा कयूं उहे सदड़ियनि लाइ बि मुर्शिद लतीफ़ त तव्हां ख़बर आहे त चवंदो आहे पर मुर्शिद चवंदो आहे त तव्हां निकिरी पओ रस्ता ॻोल्हियो पंहिंजो दग ॻोल्हियो पंहिंजनि माण्हुनि जी ख़िदमत कयो माण्हुनि जे विच में वञो त हीअ मेहरान टीवी तोड़े हीअ असांजो सॼो जेको सिंधी मीडिया जो सथ आहे इहो अव्हां जे विच में मौजूदु आहे इहे मुर्शिद लतीफ़ जे मां रिसाले जी थो ॻाल्हि कयां त मुर्शिद लतीफ़ पंहिंजनि माण्हुनि जी ॻाल्हि कई उन्हनि माण्हुनि जे विच में वियो हारी नारी सुघड़ जेको बि किरत वारो माण्हू उन्हनि सभिनी खे सहिड़े रिसालो ॾिनो त सिंधी मीडिया जो इहो यकीन ॼाणो आहे दिलि सां या दावा करे थो चवां त उन्हनि लतीफ़ साईं जे रिसाले जो इहो जेको गुण आहे इहो हीअ असांजी मीडिया जेका आहे अव्हां ताईं पुॼाए पई अव्हां पंहिंजे घर घर दर दर जिते वञो था उते इहो सॼो रंग ॾिसो पिया त इहो ख़ुशीअ जो इज़हार कयो शुकुर बि कजे उन मालिक जो शुकुर बि कजे जे असांखे हेॾी सुहिणी सकाफ़त ॾिनी अहिड़ा हुनर ॾिनई साईं जी लतीफ़ साईं जी शाइरी लाइ मां चवंदो आहियां जेकॾहिं हुनखे ॾिसजे त सिंध जी मजमूई सुञाणप जेका आहे उहा साईं जे रिसाले में जरके थी पई को धारियो किरदारु हुन वटि कोन्हे को धारी सुरमी या सूरमो हुन वटि कोन्हे को का तशबी हुन धारी कान्हे ॾिनी पंहिंजो वण टिण पखी पुखण इलाइक़ो दरिया थर जबल जेको इलाइक़ो आहे हर किरदारु उहो एॾो जुड़ियल आहे पंहिंजी सकाफ़त सां पंहिंजे माहौल सां पंहिंजी उन धरती सां पंहिंजी जूह सां जो हू हुन खां अलॻि ज़िंदा रही नथो सघे तव्हां हिते ॻाल्हि एॾी सुहिणी कई मुर्शिद लतीफ़ करे सचल साईं असां केॾो ॻाईंदा आहियूं हुनखे वधीक सचल साईं वरी असांखे बर्दाश्त करणु ॾिसो साईं कीअं थो सेखारे त को कीअं चवे को कीअं चवे ऐं जोई आहियां सोई आहियां कोई रद चवे कोई बद चवे को बेदीनो बदबख्त चवे पर आउं जोई आहियां सोई आहियां सिंध जो माण्हू जेको आहे न उहो पंहिंजे किरत में पंहिंजे कम में पंहिंजे अजरक में पंहिंजे टोपी पाइण में उहो कंहिंखां कोन कीबाए उनजी रहणी करणी लोढ़ो ॾियो वेठो हूंदो छपर ओढियो वेठो हूंदो हुनखे कहिड़ी परवाह आहे वेंदोसि जी पवंदो खट खणी ईंदो पंहिंजे ट्रॉल सां जेको अजरक हूंदुसि पोतड़ो हूंदुसि छॾे अव्हांखे विहारींदो उन सां छंडराईंदो उन ई कपिड़े सां तव्हांजा हथ घुराईंदो ग़रीबी हाल हूंदुसि ग़रीबी हाल हूंदुसि दिलि सां थो चवां त कंहिंखां वठी बि ओधर सोधर बि पाड़े खां वठी पर महिमान खे मरकाईंदो न त दुनिया में ईअं थींदो आहे छा महिमान नवाज़ी सिंध जी त लतीफ़ साईं बि ॻाई आहे हिकिड़ो बेत आहे हिन में सुर ॾहर में त हथां जादम जखरे वटी पोइ म विच माना विराईंदे सखावत कंदे खाराईंदे प्यारींदे ख़िदमत कंदे हू विथी नथो विझे अचो आयो निच समय वाई वात में न रुॻो इहो त हुननि जी ख़िदमत करे थो ॾिए थो सखावत पर एॾी पंहिंजाइप सां अचो बिस्मिल्लाह बाबा तव्हांजे लाइ तव्हां लाइ वेठा आहियूं असां तव्हांजी शइ आहे तव्हांजो हक़ आहे असांखे उहा ई वरी असांजी अमड़ उहा ई असांजी अमड़ साईं जे चाॾीअ ते वेहे थी ॾुध विलोड़े थी चवंदी आहे मां पुट अचे वठ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह करे उन मां कढंदी बिस्मिल्लाह करे लोलो पचाईंदी बिस्मिल्लाह करे वंडे करे घर भातियुनि खे खाराईंदी इन खां अलावा पाड़े वारा ईंदा वीचारा उन वक़्त ते बिचोरी वटो खणी ईंदा लसी ढुक वठी वेंदा जेकॾहिं मखण सवायो आहे त वरी हिकिड़ो ज़रड़ो उन में विझी छॾिबो माना ॾिसो त असां भली क़ीमती शइ न आहे लसी पर जंहिं वटि न आहे उन लाइ क़ीमती आहे न साईं मखण लसी माखी माना इहे शयूं ऐं खीर असां वटि विरायो वेंदो जीअं
केर करींदी रीस आयल संगारनि सी जनी जी खमीस वारियूं वारे छॾियूं हा साईं माना एतिरो कुझु खमीस ॾींहुं खीर खपाइण जो मुंहिंजी राति ऐब सम्झो वेंदो ऐं एतिरो विरायो वेंदो जो कंहिं ॿिए हंधि वठण लाइ वारे ते माण्हू ई माना ज़रूरत न पवंदी हुनजी साईं। जो तव्हांजी ॻाल्हि कटियां थो कालर हो भट्टी साहिबु असांजो जे कॉल कई उन भुट्टो साहिबु तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते तमामु घणो कमु कयो आहे तमामु घणो हिन जो इशारो बि ओॾे हुयो ॻाल्हि जो उन्हनि जो इशारो उन ई तरफ़ हुयो अलाए मूंखे ख़बर न आहे तव्हां घणा एपिसोड करे चुका आहियो मुंहिंजे ख़्याल में सेंचुरी थियण वारी हूंदी कालर जो चवणु हो त तव्हां महिरबानी करे हाणे लतीफ़ ते तमामु शायदि न ॾिठो अथव असां सचल साईं ते विया आहियूं सचल साईं पंध पेचरा जो थीम जेको आहे मक़सदु इहो आहे त लतीफ़ साईं बुनियादु पोइ लतीफ़ साईं जिथे जिथे विया आहिनि ममाती वारो बुज़ुर्ग हुजे साईं जे ज़माने में या हयाती वारो हुजे जेको अॼु ममाती में आहे त उन्हनि सभिनी ते विया आहियूं सचल सरमस ते थियो आहे खोड़नि वारे बुज़ुर्ग ते थियो आहे पंहिंजो हालाणी वारनि बुज़ुर्गनि ते थियो आहे ऐं मदेजी असां हेॾो जमाल शाह ॾेई वारे ॾे वियासीं वलहार में साबिर वलहारी ॾे असां वियासीं शाह इनायत रिज़वी ते असां वियासीं त जेके साईं लतीफ़ साईं सां सलाहियल माण्हू आहिनि न उन्हनि सभिनी बुज़ुर्गनि खे असां वारे वारे सां जंहिं रूट ते पहुं था उनखे कवर जश्न लतीफ़ ॿुधण में अचे करीब जश्न थींदा हाणे वरी तव्हांखे वठी था हलूं कलंदर लाल शहबाज़ जे अंगण ते शरनाए आहिनि दोल आहिनि अंदाज़ जे रूप में सॼी सिंध त हूअं ई जुमे पई त छो न भला कलंदर लाल शहबाज़ जे अंगण ते जेके वेठा आहिनि ऐं उन सां जेके मोहबत कंदा उन्हनि लाइ हीउ सुहिणो रंग जी बिस्मिल्लाह
ॻाए वॼाए अव्हांखे ॿुधायूं था त सुभाणे जेको आहे कराची प्रेस क्लब ते सिंध जा जेके बि मारवाड़ा झांगीड़ा आहियो उते सभु अचो ॾिसो उते बि अहिड़ा ई रंग हूंदा उते गॾियल अव्हां जे लाइ महिमान नवाज़ी चवंदा आहिनि कीअं सिंध जा माण्हू कंदा आहिनि हीअ जेका सिंधी मीडिया आहे न उहा सॼी अव्हां जी आजियां लाइ बीठी हूंदी अव्हां ईंदव अव्हां उते रंग ॾिसंदव उहा दुनिया ॾिसंदी ऐं यकीन ॼाणो त जीजल सिंध जी ॻाल्हि आउं बि कयां थो तव्हां सभु कयो था पर ख़ुशी अमड़ खे बि तॾहिं थींदी आहे जॾहिं उहा अमड़ ॾिसंदी आहे त मुंहिंजो पुटु पोइ वरी उन हिकिड़ी सिट बि आई जेका साइण अब्दा परवीन ॻाई शल घोट थिए अण मोट थिए अमड़ इहा आस जीजल इहा आस जीजल इहा आस छा थींदी आहे त मुंहिंजो पुटु पाण मल्हाए हाय हाय जोधो थिए खीर खंड करे सभिनी खे गॾे खणी हले सभिनी जो सरवाण थिए हिकिड़ी नंढड़ी साई वठंदा साई खां पोइ वरी कचहरी जेका पाण बि कंदासीं न जानी फ़क़ीर बि चुप चुप वेठो हिन सां ज़रूरु कंदा पर हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था हिकु दफ़ो ॿीहर भली कार अव्हां जूं मोहबतूं ऐं सभिनी सुञाण धुरियुनि जूं सुञाण धुरियुनि जूं जेके शाइर लेखक अदीब सभु शाइरनि जो बि वॾो कमाल आहे हिन सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां अहिड़ियूं सुहिणियूं सुहिणियूं शाइरियूं लिखनि था ॿीहर उन्हनि लफ़्ज़नि जी नवाण बि मिले पई ॿोलीअ जो वधाउ थिए पियो त इहा बि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे उन खां अलावा जेके असां हीअ चयोसीं त सिंधी मीडिया ऐं मेहराण टीवी जी जीअं मूं शुरूअ ॻाल्हि कई त लतीफ़ साईं जा बेत पोइ मेहराण टीवी जे सरवाण गुलाम नबी मुराई साहिब जिन जा इहे बि असां सभिनी खे खणी अॻियां हलणु मूंखे ख़ासि करे ऐं साईं सलीम भुट्टो लतीफ़ असां वेठा हूंदा आहियूं त असांखे इहा ॻाल्हि वणंदी हुई उन टाइम खां अॼु त असां तव्हां सां गॾु आहियूं त ख़ुशी थिए थी साईं त असांखे इहा ख़ुशी थिए थी त असां पंहिंजनि माण्हुनि जे विच में ऐं मेहराण टीवीअ सभु ॻाल्हि पंहिंजी कनि था सभु पर इहे ख़ुशियूं जेके आहिनि हीअ शर्न आहे हीअ दोल इहे सभु इहे असां खणी हलियासीं त अॼु असांखे वधीक अञा उन्हनि में चाह नज़र थो अचे हिकिड़ी फ़ोन कॉल वठूं हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा केरु कहिड़े वाहण वस्तीअ खां ॻोठ खां शहर खां अदा रोशन अली तुंहिंजो जाम शुरू थाणो अव्हांखे भली कार सिंध जो एॾे सुहिणो शहर आहे जेको सिंधूअ जे कंधीअ ते अॼु आहे वाह वाह अल्लाह तव्हांखे सलामत रखे अॼु तव्हांजो प्रोग्राम जो मौक़ो मिलियो जी 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 ऐं असांजी यकीन कयो त नंढपुर यादि अची वियो नंढपुर जे वॾनि सां वेंदा हुआसीं तव्हां अञा वॾा कॾहिं थिया असां सभु नंढा आहियूं जॾहिं ख़ुशीअ में शामिल थींदा आहियूं त पोइ वॾा नंढा सभु गॾु हूंदा आहिनि हा महिरबानी पर उहो नंढपुर यादि अची वियो असांखे जॾहिं असां वॾनि सां वेंदा हुआसीं गॾिजी हाय 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 वाह 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 इहे ॾींहं वरी असांखे हींअर नज़र पिया अचनि असां ॾिसूं पिया वाह वाह भला हीअ रिहाण ॾिठी हीअं अखि खोलियव ॾिठव हिन रिहाण जी ख़ासि सुठी ॻाल्हि कहिड़ी छो त नंढड़ा बि ॿुधनि पिया सॼी दुनिया ॿुधे पई इन करे तव्हां हुन अंग अखर खे ॼाणूं पिया त कचहरी ईअं हुजणु खपे ईअं गॾिजी वेहिजे ईअं न्याणी बि वेठी आहे हेॾा नंढड़ो पुटड़ो वेठो आहे सभु वॾड़ा बि वेठा आहिनि ॾाढा सुञाण माण्हू वेठा आहिनि जी जी रब साईं जो हिकिड़ो असांखे वरी कर्म थियो आहे हिन सिंध टीवी जे करे मेहरान टीवी जे करे हिन प्रिंट मीडिया जे करे सही था चओ जेके इहे विञायल जेके शयूं या विसरियल जेके शयूं उहे असांखे दुबारा जेको आहे असां जॾहिं प्रचार करे ॿुधायूं थियूं ॾेखारियूं पिया बिल्कुलु बिल्कुलु भला तव्हां हेॾी ख़ुशी बि वंडी भला हेॾा शरनाए बि ॿुधव कचहरी बि ॿुधव हुन कचहरी में तव्हां कहिड़ो इज़ाफ़ो करणु चाहींदव नंढपण जी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे यादि आई त उहा खिल भोग कचहरी वॾड़ा उहे यादि पिया हूंदा तव्हांखे ज़रूरु मूंखे हींअर टीवी खोली आहे मूंखे सिर्फ़ु हिते नज़र आयो भाउ जेको ऑस्ट्रेलिया मां आयो आहे जी 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 मूंखां परे आहे न त जेका मुंहिंजी टोपी पातल आहे मां हुनखे पारायां तव्हांजूं इहे मोहबतूं इहे तव्हांजूं मोहबतूं पर असां वरी नौजवाननि में सभु चवंदा आहियूं त अजरक बि पायूं था लिबास बि ॿियो पायूं था
टोपी पाइण लाइ टोपियूं दोस्त पाण बि खणी बि आयो आहे पर इहे तव्हांजूं मोहबतूं जो एॾी सिक सां एॾी चाह सां जेकॾहिं मुंहिंजे तरफ़ां टोपी पारायोसि त मूंखे अञा वधीक जेको आहे सो बल्कि मूंखे छा पर मुंहिंजे सभिनी दोस्तनि ॾिसण में मज़ो ईंदो अमजद हलिया अमजद असांजो वेठो आहे बहितरीन रागी आहे उहो तव्हां ॾिसो त अधे खे टोपी पाइण अचे थो अदा वेहजो माइक बि आहे बिस्मिल्लाह ही अमजद आहे असांजो बहितरीन रागी बि आहे ही शहनाज साईं अधे जी ॻाल्हि कई साईं थी तव्हां जेका फरमाइश पूरी वॾी महिरबानी तव्हां हाणे ॻाल्हि कंदव मिड़ी साईं ॻाल्हि कई पे न त असां विसरियल शयुनि खे साईं वरी तव्हांजी बि ॻाल्हि न कई तव्हां बि टोपी पाईंदा पर सम्झो त पोइ वरी मूंखे पंहिंजी टोपी ॾियणी पवंदी हर रंग में हलंदा रहंदा आहियूं असां न टोपी ॾियणी पवंदी त पगमट यार थी वेंदासीं न पोइ वरी इहो बि असांजी सकाफ़त जो हिसो आहे त जॾहिं पग हिक ॿिए जी बदिलाइबी आहे या पंहिंजी पग ॿिए तरफ़ बि आहे त इहो पगमट यार थी वेंदो आहे माना दोस्ती जो हिकिड़ो वॾो मयार आहे इहो पर तव्हांजो रिश्तो त यारी खां वधीक आहे साईं लतीफ़ साईं त असांजे विच में अहिड़ी हिकिड़ी मेख हणी छॾी आहे न जेका दुनियादारी जे मामलनि खां बि पोइ बि चुरे कोन थी छुड़े कोन थी सकाफ़त जे हवाले सां मां हिकिड़ी ॿ ॻाल्हि कंदो हलां दोस्त ख़ुशियूं कयूं था पंहिंजे देश में ॿाहिरि बि कनि था ॿ टे असांजा वॾा हिकिड़ा इन सां फ़ाइदा थिया आहिनि हिकु त असांजो कल्चर मजमूई तौर ते जेको सो उन में नवाण अची वई आहे ज़िंदा थी वियो आहे ऐं नौजवान नसुल ताईं बि उहा ॻाल्हि पुॻी आहे आलमी लेवल ते असां हिन सकाफ़त जे ॾींहं जे करे जेके कणो कणो थियल सिंधी विरहाङे खां अॻु या पोइ जा लॾे वियल उन्हनि खे वरी असां जोड़ियो आहे हिकिड़े प्लेटफॉर्म ते ऐं इन जुड़ण सां गॾोगॾु असां आलमी बिरादरी खे पंहिंजी क़ौम हुअण जो अहसासु बि ॾियारियो आहे त असां सिंधी माण्हू आहियूं ऐं असांजी हीअ सकाफ़त आहे जेका मोहबत वारी आहे सहप वारी आहे जियो ऐं जीअण ॾियो सिंधियत सवलो जेको सो फ़लसफ़ो आहे त बसि ॿियनि खे बि ॼण ॾियो पाण बि जियो मोहबती माण्हू आहियूं सिंधी माण्हू मोहबती माण्हू आहियूं ऐं हिकिड़े ॿिनि ॾींहंनि जी ॻाल्हि कनि था त भई हिकिड़ो ॾींहुं या माइक थोरी मथे कजो साईं हिकिड़ो या ॿ ॾींहं न बहरान टीवी तव्हां ॾिसो कहिड़ा ख़ूबसूरत चहिरा सॼो साल थो हलाए पर हींअर अलाए छो अदा मुर्तज़ा मजबूर जेको आहे उहो थोरो बिज़ी आहे या छा को जेतिरा बि हुजनि बि खणी हलंदा तूं सहरो मूं ठाहियो मूं सहरो वाक्य ठाहियो मूंखे आउं छोराइतो आहियां साईं मोराई साहिब जी ॻाल्हि कंदो आहियां साईं आउं हिते कराचीअ में रहंदड़ करे हिन में हिते आयो महिराण ते मूंखे पहिरियों इहो जेको प्रोजेक्ट मिलियो सहरो ऐं मुंहिंजी आस हुई मुंहिंजे अमड़ जी बि आस हुई मुंहिंजी अमड़ खे मूं कॾहिं कोन ॿुधो सहरे ॻाईंदे तबियत में हिकिड़े ॾींहुं ॾिठुमि त ईअं टोपोरींदे हुन थोरी झुंगार कई मां सहरो मां चयो जिते टाइम मिलियो उते सहरो ठाहिबो सो तो ई पहुता मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही विया सो असां जेको चाहियोसीं न उहो मिले पियो इहो असांजे पंजनि माण्हुनि जे विच में हुजूं सर्वे जे टोपी न पाती असांखे ॾिसो त वरी वॾा जेके आहिनि उहे ईअं बि चवंदा आहिनि टोकींदा बि आहिनि त वॾनि जे विच में वेठा त मथे में कुझु न कुझु पाए वियो मथो गाढ़ो न हुजे वॾनि जी महफ़िल में छा चवंदो सर्वे चयो अञा बि माना उहा वॾड़नि जे अॻियां नौजवान नस्ल ऑस्ट्रेलिया में रहे थो तमामु अदब वारो असांजा सर्वे चयो नौजवाननि लाइ कहिड़ो मैसेज ॾींदो इहा पंहिंजी तव्हां सकाफ़त खे न विसारियो पंहिंजे कल्चर खे न विसारियो जेके क़ौमूं पंहिंजी तहज़ीब पंहिंजे हिस्ट्री खे विसारींदियूं आहिनि उहे माना ख़तमु थींदियूं आहिनि यंग जनरेशन लाइ इहो ई मैसेज आहे त पंहिंजे सकाफ़त पंहिंजी हिस्ट्री ऐं पंहिंजे जेका तहज़ीब वग़ैरह उनखे हमेशह माना पढ़ंदा रहो ऐं हुनखे हमेशह यादि रखो अॻियां वधाईंदा रहो हेॾा समक वेठी आहे चुप कयो सुर्खी बि एॾी अॼु हणी आई आहे तयारी करे सगी बि थोरी हीअं कयो त ॾिसूं त सही न सगी बि पायो भला हाणे सगी कल्ह हालनि मां घुराई आहे समक कहिड़ी भला पोइ हाणे बेत ॿुधायो भला नंढे हूंदे किताबनि में पढ़ंदा हुआसीं न इहो पैसो लधम पट तव्हां उन में केतिरा जेके 60 विच में अचनि था ऐं अमड़ कीअं थी वियो उनखे ॿार खे एनकरेज करे शाइर खे मुंहिंजो हमेशह सलाह हूंदो आहे त हर बालक जो जी समक जी ॿुधायो इहो पैसो लधम पट तां
अमर खे खंभ ॾिनमि चढ़ी घुमनि पिया सिंध में हींअर ॾिसंदो त घोड़े सुवार बाबा दांतनि जा सुवार उठनि जा सवार कमाल त वरी उन्हनि जो बि आहे उहे बि जेके निकिरी पिया आहिनि ॿी तव्हांजी ॻाल्हि जेका सवेल पे तव्हां ॻाल्हि कई त मुंहिंजे दड़े जी तारीख़ जी त सिंध जे माण्हुनि वटि उन वक़्तु बि एॾा भलोड़ इंजीनियर हुया एॾा भलोड़ इंजीनियर हुया जिन ही पंहिंजी सुञाणप पंहिंजो शहर अॾियो अॼु माण्हू दुनिया में वञी इंजीनियरिंग पढ़नि था पर सिंध जा माण्हू एतिरा ॾाढा हिकिड़ी फोन कॉल वठूं त पोइ हलो वालेकुम सलाम अदा अब्दुल हक कटपर साहब सऊदी अरब खां कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ख़ुशि आहियूं तव्हां बि ख़ुशि हूंदो माशाल्लाह अॼु सिंध जरके पई बहके पई जरके पई जी हा ऐं बहके पई माशाल्लाह तव्हां प्रोग्राम कयो था महिमाननि सां गॾु महिमाननि खे बि अस्सलाम वालेकुम एकता ॾींहं जूं ऐं कल्चर डे जूं मुबारकूं हुजनि था सभिनी खे पूरी ख़ैर मुबारक हिकु सिंध हिकु सकाफ़त ऐं तमामु ख़ुशी पई थिए अॼु असां वरी हिकु दफ़ो ॿीहर इन ॻाल्हि खे माना फैलायोसीं तव्हांजे तवसुस सां चैनलनि जे तवसुस सां पूरी दुनिया ॾिसी रही आहे त असांजी हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ो कल्चर आहे ख़ूबसूरत असांजो हिकिड़ो ॾींहुं करे मल्हायूं था जंहिंमें असां एकता माना हिकु गॾु थी हिकु प्लेटफॉर्म ते सिंध जे प्लेटफॉर्म ते असांजो उन तमामु जेको आहे कल्चर जेको आहे उहो पूरी दुनिया खे ॾेखारियूं था त असां हिन कल्चर जा सदियुनि खां वठी मालिक आहियूं महिरबानी लख थोरा शामिल थियो ऐं मिठड़े पार खां थदड़ी हीर असां तो सम्झो त पहुची वई ऐं उन्हनि जे दुआनि सां त असां आबाद आहियूं हीअ सिंधड़ी आबाद आहे हीर असां ताईं पहुती तव्हांजी ख़ुशबू हुन ताईं बि पहुती दोस्त ताईं बि पहुती तव्हांजी त थदड़ी हीर जी उन वक़्तु ॻाल्हि थी पाण करीबन बि चवंदो सिंध मां मूंखे जन्नत जी थदड़ी हीर लॻंदे महसूस थिए थी मौला अली चए मूंखे इल्म जी ख़ुशबू थी अचे सिंध मां हा त उहो वास अञा ताईं वञे थो पियो उहो वास अञा आहे तव्हां ॻाल्हि नंढड़ी चवंदो त पोइ वरी वाजो थिए त पोइ असां वरी उथूं त ॿिया बि कम कारियूं आहिनि सुभाणे जो हेॾो काज अॼु राति महिराण टीवीअ ते हिन ख़ुशीअ में वरी हिकिड़ी एॾो असां वटि बि काज आहे जो रागी सागी उहे सभु शाम जो हिते 5 बजे महिराण अङण में मौजूदु आहे नंढड़ी ॻाल्हि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि तव्हां पाण ॿुधाए सॼी त पंहिंजो राति जो काज आहे इन खां अलावा कोॾी कोॾी का वॉलीबॉल कोॾी 6, 7, 8 डिसंबर ते वरी गिद्दू चौक ते गिद्दू चौक जे पासे में जेको म्यूनिसिपल ग्राउंड आहे स्कूल वारो इन में कोॾी कोॾी थींदी 6, 7, 8 डिसंबर माना असां सभु मौजूदु आहे तव्हां बि हूंदव कोॾी कोॾी सॼे सिंध खे जेके दोस्त ॾिसनि पिया सलाम ऐं एकता ॾींहुं मुबारक हुजे हिकु सिंध हिकु सकाफ़त जानी फ़कीर ॿियो ख़ैर भला को हाणे तूं भला ट्रक वक़्तु सुभाणे कराची पुॼंदे छा आओ बाबा आऊं चयोसि हुनखे असांखे माना ट्रक काली असांखे वांदो करे ॾे मोकिलायूं था अजरक बजरक हणी ऐं पोइ हल बाबा ई अजरक छा तूं सम्झी गाॾी जो साइड जे शीशा आहिनि उते कपिड़ो ॿधूं था हितां अजरक ॿधे था छॾियूं माना सफ़ा फड़कंदो हले जी माण्हू खे ख़बर पवे बाक़ी सिंधी वञनि पिया ट्रक मोकिलायो आहियां सेठ खां चयुसि पूरो ट्रक सिंधियुनि जो भरे थो वञा कराची ठीकु आहे पोइ नंढड़े खे गॾु वठियो अचिजां नंढड़ो खे बि वठी था अचूं बसि बाक़ी हाणे हींअर थोरो वाजो थी वेंदो त जमालो करायूं था पर असां हर वक़्तु बि जमालो गाईंदा आहियूं अवां जूं मोहबतूं सुभाणे वरी गॾु हुजबो कराची खां पूरी दुनिया ताईं शाम जा बि मेहंदियूं ख़ुशियूं इहे अव्हांजे घरनि ताईं सभिनी मुड़ुस मजबूर खे इजाज़त ॾींदा पर वेंदे वेंदे मोर थो टिले ऐं जमालो अवां सभिनी जे नाम जी